त हक़ जी जंग में शानदार कामयाबी ते ISPR डॉक्यूमेंट्री रिलीज़ करे छॾी आहे। हक़ीक़तुनि ते ॿधल डॉक्यूमेंट्री जे ॾिसंदड़ साराह करे रहिया आहिनि। रिलीज़ कयल डॉक्यूमेंट्री में हक़ जी जंग जा समूरा वाक़िया तरतीब सां बयानु कया विया आहिनि। डॉक्यूमेंट्री में भारतीय शहरी पहलगाम वाक़े खे फॉल्स फ्लैग ऑपरेशन चई रहिया आहिनि। भारतीय शहरी ऑपरेशन सिंदूर जी नाकामी ते सख़्त सवाल उथारे रहिया आहिनि। डॉक्यूमेंट्री में उहो बि ॿुधायो वियो आहे त भारत वटि सबूत तॾहिं हुजनि हा जॾहिं दहशतगर्द पकड़िया वञनि हा। डॉक्यूमेंट्री में उहो बि सवाल उथारे वियो आहे त भारत अञा ताईं दुनिया खे को बि सबूत छो नाहे ॾेई सघियो। इहा अहम ख़बर आहे जेका असां सां शेयर कंदा आहियूं त हक़ जी जंग में शानदार कामयाबी ते ISPR डॉक्यूमेंट्री रिलीज़ करे छॾी आहे। हक़ीक़तुनि ते ॿधल डॉक्यूमेंट्री जी ॾिसंदड़ साराह करे रहिया आहिनि। रिलीज़ कयल डॉक्यूमेंट्री में हक़ जी जंग जा समूरा वाक़िया तरतीब सां बयानु कया विया आहिनि। डॉक्यूमेंट्री में भारतीय शहरी पहलगाम वाक़े खे फॉल्स फ्लैग ऑपरेशन चई रहिया आहिनि। भारतीय शहरी ऑपरेशन सिंदूर जी नाकामी ते सख़्त सवाल उथारे रहिया आहिनि। डॉक्यूमेंट्री में उहो बि ॿुधायो वियो आहे त भारत वटि सबूत तॾहिं हुजनि हा जॾहिं दहशतगर्द पकड़िया वञनि हा। डॉक्यूमेंट्री में उहो बि सवाल उथारे वियो आहे त भारत अञा ताईं दुनिया खे को सबूत छो नाहे ॾेई सघियो।